अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां ख्वाजा नसीमुद्दीन। नवीं ॾिसी रहिया आहियो सिंध वेब न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे रिपोर्ट शामिल करियूं था। थी वई आहे पुराणी बिल्डिंग आहे जंहिंजी एस्टेब्लिशमेंट थी 1885 खां। हिकु त असां वटि अलाह जी महिरबानी सां ॿार बि तक़रीबन 900 साढा 900 हज़ार जे आला के तालीम जा जेके बि सभई सरबराह आहिनि उन्हनि सभिनी खे शहर जे मुअज़्ज़िज़ीन ये जीअं त बिल्डिंग 1885 ठहियल आहे ऐं इन्हनि में 2022 जे मुल्किन बाक़ियुनि में हिनखे वधीक जिसे मथे बाल बाल पुकार से कोई को नथो ॿुधे। हांजी नथा तालीम खाते जी नाअहलीअ सबबि 150 साल पुराणो स्कूल बेतवजह सबबि ज़बून हालीअ जो शिकार 1000 खां वधीक शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जूं ज़िंदगियूं दाह ते लॻल। स्कूली ॿारड़ा निटण उस में तालीम हासिल करण ते मजबूर केतिरा ई भेरा वस वारनि खे स्कूल जी बिल्डिंग ज़बून हालीअ जूं शिकायतूं। तालीम खाते जी नाअहलीअ सबबि 150 साल पुराणो स्कूल बेतवजह सबबि ज़बून हालीअ जो शिकार। उन सिलसिले में हेड मास्टर गुलाम मुस्तफ़ा खिलजी उर्दू सिंधी मीडिया ग्रुप पीरजोगोड़ सां ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल 1 पीरजोगोड़ जी बिल्डिंग खे ज़ेरे तामीर थिए 150 साल गुज़री चुको आहे। वधीक ॻाल्हि इहा आहे त हिन स्कूल में शाह मर्दा शाह सानी सैयद नादर शाह राशिदी ऐं ॿियूं केतिरियूं नाले वारियूं शख़्सियतूं पढ़ी चुकियूं आहिनि। हिन महिल बि 1000 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दाणियूं तालीम हासिल करे रहिया आहिनि। पर अफ़सोस जो सिंध हुकूमत वज़ीर तालीम ऐं ॿियनि वस वारनि अमलदारनि खे केतिरा ई भेरा स्कूल जी बिल्डिंग मुकमल ज़बून हालीअ जो शिकार जूं शिकायतूं कयूं आहिनि, पर हिन महिल ताईं कंहिं बि तवजो नाहे ॾिनो। हिन ॿुधायो त बारिशुनि जे मुसलसल वसण करे बिल्डिंग जो कुझु हिसो धमाके सां किरी पियो आहे। बाक़ी रहियल अधु हिसे जी बिल्डिंग में ॾार पइजी विया आहिनि, जंहिं सबबि 1000 खां वधीक शागिर्दनि जूं ज़िंदगियूं दाह ते लॻल आहिनि। बिल्डिंग न हुअण करे स्कूली ॿारड़ा निटण उस में तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। हुन ॿुधायो त निटण उस करे केतिरा ई ॿार बीमार थी पिया आहिनि। स्कूल इंतिज़ामिया वज़ीर आला सिंध वज़ीर तालीम ऐं ॿियनि वस वारनि इदारनि खां मुतालबो कयो आहे त हंगामी बुनियादनि ते स्कूल जी बिल्डिंग ज़ेरे तामीर कराए स्कूली ॿारनि जूं दाह ते लॻल ज़िंदगियूं बचाए परेशानी दूर कई वञे।